असीं तव्हां भाइरनि मूं इहा उमेद था रखूं त सरकारी वहिंवार में तव्हां असांजी मदद कंदा। असां इहा उमेद था करियूं तव्हां वॾे थियण जी कोशिशि कंदा। असां कोशिशि कंदासीं त जीअं अव्हांखे शिकायत न थिए। बाबा हयात हुयो त खेनि चयो हुओसीं त सभु मामला उकलाए छॾियो। असांजो ख़्यालु आहे त सुभाणे दस्तारबंदीअ खां पोइ असां तव्हांजी मशवरनि जा तलबगार रहंदासीं। बिरादरीअ जी पग वेल ताईं त असीं चुप हुआसीं, पर हाणे कुझु मामला जाइदाद जा। मौला ते असां कोशिशि कंदासीं त जीअं तव्हांखे असां मूंखां शिकायत न थिए। भायां थो त मुंहिंजो नंढो भाउ सरकार सां वहिंवार में असांजी पूरी मदद कंदो। तव्हीं अंग्रेज़नि सां फर्स्ट वर्ल्ड वॉर में बेली रहिया आहियो, इन करे तव्हां सां वहिंवार में असांखे पूरी मदद मिलंदी। मां हर तरह सां हाज़िर आहियां ऐं हा, अंग्रेज़ सरकार तव्हांखे बि भाईंदी आहे, पर छा? ईअं कुझु बि न। सुभाणे सरकार मीर अली नवाज़ खान जी दस्तारबंदी थी रही आहे। उन लाइ अधु खज़ानो ख़ाली कराए पियो वञे। उन में अंग्रेज़ सरकार जा कारंदा बि पिया अचनि। मीर साहब ॿुधो आहे हथ ॾाढो कुशादो आहे। अदा इहो ई त भउ आहे जी कई शाह ख़र्चनि में खज़ानो ख़ाली पोइ असां त मरी वेंदासीं। छो? अदा इहो इन करे जेकॾहिं खज़ानो ख़ाली हूंदो अंग्रेज़ तव्हांखे ॾोकड़ कोन ॾींदा, खल त पंहिंजी लहंदी। भाउ अहिड़ी वारी त तव्हां न कढो। कीअं भला बनियूं ॾिसण आया छा? हा, सुभाणे वांद काई कोन्हे का, सरकार वॾी जी दस्तारबंदी आहे, उन में शरीक थियणो आहे। अच्छा, वाह वाह साईं, वाह वाह। साईं इहो त ॿुधायो, सरकार इमाम बख़्श जी जाइ ते था वेहनि, वॾो सरकार त ॾाढो तेज़ हुयो, हिन लाइ कीअं था भायो? हा बाबा, सफ़ा नरम मिज़ाज माण्हू आहिनि। बराबरि, सही ॻाल्हि आहे। ॾाढो मिलण जुलण ऐं सुठी तबियत वारो इंसान आहे। मीर इमाबख्श खान टालपुर जी वफ़ात बैदि खैरपुर रियासत के हिकु दफ़ो वरी हर दिल अज़ीज़ ऐं सख़ी मर्द बतौर हुक्मरान मिलियो आहे। मीर अली नवाज़ खान खैरपुर रियासत जो 6हों हुक्मरान आहे।
सरकार मीर इमाम बख्श खान टालपुर जी वफ़ात खां पोइ संदन वॾे पुट जी हैसियत में बिरादरीअ जी पग खां पोइ अॼु संदन तख़्त नशीनी थी रही आहे। सरकार मीर अली नवाज़ खान टालपुर जे तख़्त ते वेहण खां पोइ हाणे असां उहा दस्तार मुबारक पेश कंदासीं जेका ख़ैरपुर रियासत जे हर हुक्मरान खे पेश कई वेंदी आहे। ही परवानो अंग्रेज सरकार तरफां मोकिलियो वियो आहे जंहिंमें सरकार खे ख़ैरपुर रियासत जे हुक्मरान तौर तस्लीम कयो वियो आहे। हाणे मां गुज़ारिश कंदुसि ख़ैरपुर रियासत जे शाइर आतिफ़ अलवरी खे त हू अची सरकार जे शान में शेर पेश करे। मौला निगहबान बिस्मिल्लाह कनू आगाज थी वे हमदे रब्बे बेनियाज थी वे मिठे मोहम्मद दा एजाज थी वे मिठे मोहम्मद दा एजाज थी वे तैते पीर हुसैन दा राज थी वे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इमाम दी अमान मीर साहब त हाणे ख़ैरपुर रियासत जो बादशाह बणिजी चुको आहे ऐं हाणे तव्हां बि ईअं सम्झो त समूरी बादशाही जो पहुची आहे। थधो थी पाजी थधो पंहिंजे पाण मां ॿाहिरि न निकिर। असांखे जेको कुझु बि करिणो आहे ॾाढो सोची सम्झी करिणो आहे। ईअं न थिए जो तव्हांजी तकड़ जे करे मीर साहब असांखे ख़ैरपुर रियासत में पेर बि न रखण ॾे। हाँ मियाँ साहब ॾिठई पाण त हाणे साहब बि थी वियासीं। मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे न्यापो अचे त असांखे ख़ैरपुर हलणु घुरिजे।
पर सोचणो इहो आहे त हिन मामले खे डिघे वक़्त ताईं कीअं हलाइजे। सवलो आहे। सवलो आहे कीअं? वो हीअं जो मीर साहब ऐं इक़बाल जो निकाह थी वियो त ईअं सम्झो त समूरी रियासत जा मालिक ई ॼण असां आहियूं। न तकड़ न, बिल्कुल भी न। बाजी शादी जी असुल ॻाल्हि ई न कर। बादशाह माण्हू आहे न, शादी कई सम्झ मामरो ख़तम। हा, इन लाइ मीर साहब खे होरिया होरिया तड़पाइणो आहे ऐं ख़ैरपुर रियासत जो माल लाहौर आणणो आहे। इन जे लाइ कुझु तरकीबूं सोचणियूं पवंदियूं। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे बि ज़हन में हुजणु घुरिजे त मीर साहब अॻियां इक़बाल जे निकाह जो शर्त ज़रूरु रखणु घुरिजे। तव्हांजी दावत असांखे ॾाढी वणी। तव्हीं असांजा वाली आहियो, वॾा भाउ आहियो, इन करे सोचियोसीं त तव्हांखे दावत खाराइजे। असांजी ख़्वाहिश आहे कि तव्हां ॿाहिरि पाण में खीर खंड रहो। असांजी दावत कॾहिं खाईंदो? असांजी हिकु शर्त आहे, तव्हीं मेजर गुलाम अली खे चयो त हू लाहौर वारी पखी जी महफ़िल रखे त असीं अञा वधि ख़ुशि थींदासीं। इहा बि का ॻाल्हि आहे। बाक़ी महफ़िल जो बंदोबस्त असीं पाण ई कंदासीं। पर छा इहो मुमकिन आहे? हिन दुनिया में कहिड़ी शइ नामुमकिन आहे। असीं पंहिंजे भाउ जी हर ख़्वाहिश पूरी कंदासीं। वाह साईं वाह, वॾी दावा आहे। असीं बि ॿाहिरनि खां परे न आहियूं। असीं इहो ई त चाहियूं था। इहो वक़्त जो फ़ैसिलो आहे। गुलाम अली लाहौर वारे कम जी ॻाल्हि कर। हा, इहो ॿुधायो मेहर अली खे त लाहौर मोकिलींदुसि। हू इंतिहाई सियाणो ऐं दाना आहे। ॾिसो त कीअं इक़बाल बेगम खे माणे थो। हा, मेहर अली जी ॻाल्हि दिलि ते लॻी। हुन में कमु करण जा ऐं माण्हूअ खे पाणी मिलाइण जा कण आहिनि। ठीकु आहे, मां मेहर अली खे उमाणियां थो, भले केतिरो बि ख़र्च अचे। तव्हीं सम्झंदा हूंदा त असीं तख़्त ते वेही ख़ुशि आहियूं। ख़ुदा जो कसम, इहा हक़ीक़त आहे त असीं बाली खां सवाइ ख़ुशि नथा रही सघूं। सरकार, अवीं उल्को न कयो सरकार। बाली बेगम जन अची वेंदियूं।
तुर मोहम्मद सरकार का तरकीब करियो, कुछ करियो तुर मोहम्मद। असांखे असांजी बाली आणे ॾियो, असां बाली खां सिवा अधूरा आहियूं तुर मोहम्मद। इन लाइ जेतिरा बि टका ऐं चौंक ख़र्च अचनि था उहो करे छॾियो, पर असां सां असांजी बाली मिलायो। जेकॾहिं हू न आया त असां पहिरीं पंध लाहौर लाइ वेंदासीं। आखिर बाली कहिड़ो पखी त नाहे जो असांखे न ॾूर उधरी वञे। अभी बादशाह आयो ऐं अहिड़ा के अव्हां ते फिदा थींदा सरकार। पर खैरपुर जो ही बादशाह पाण फिदा थियण लाइ तैयार आहे। तव्हीं समझो तुर मोहम्मद, तव्हीं समझो था मोहम्मद, असीं इश्क करे कुफ्र पढ़ियो आहे, कुफ्र पढ़ियो आहे। अता मोहम्मद जी सरकार। जेकॾहिं असांजी बाली जे अचण जा संभा आहिनि त पोइ फौरी तौर सरकारी कारनि खे मोकिलियो वञे। जी सरकार। असीं चाहियूं था त तव्हीं बि वञो ऐं वञी चओ त मीर अली नवाज़ जे दिल जो दिलबर अॻियो ही हाल आहे। असीं बिह जी बाज़ार में सिर जो सौदो करे चुका आहियूं। असांजे तड़प जो क़दर कयो वञे। जी हुकुम सरकार जो। सरकार मेजर गुलाम अली खान जन जी दावत में इहो तय थियो आहे त मेहर अली उते वेंदो ऐं बाली साहिबा जन खे हिते वठी ईंदो। हू महफ़िल कंदियूं। कुछ तरसो, जे देर भी थी तो पोइ हलियो वञिबो। भाऊ माफ़ कजो, तव्हांखे इंतज़ार जी ज़हमत करणी। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो मेहर अली आहे ऐं आउं खैरपुर रियासत खां आयो आहियां। भली करे आया, जीव करे आया, ख़ुशि आहियो। रब जा एहसान आहिनि। मूंखे मीर वॾे जे भाउ मेजर गुलाम अली खान मोकिलियो आहे। ॿियो मेजर गुलाम अली खान जन पंहिंजे भाउ मीर अली नवाज़ खान जन जे वाली थियण जी ख़ुशीअ में महफ़िल रचाइणु चाहिनि था ऐं उन्हनि मूंखे मोकिलियो आहे त लाहौर जे चोटीअ जे ॻाइणनि खे आंदो वञे। पर तव्हांजे भेण इक़बाल जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे ऐं वॾे मीर साहिब जन जी बि इहा ई ख़्वाहिश आहे ऐं हा, इहा मीर वॾे जी बि ख़्वाहिश आहे। पर भाऊ मेहर अली, लाहौर खां खैरपुर जो सफ़र बि त वॾो आहे। एॾी वॾी मुसाफ़िरी जो असांखे इनाम छा मिलंदो? तव्हांखे मोट में बेइंतहा इनाम ॾिनो वेंदो ऐं रियासत जा अमीर बि ॾाढा सख़ी आहिनि। ठीकु आहे, असां तयारु आहियूं। असां इक़बाल बेगम सां मिलणु था चाहियूं, पर हुकुम आहे त संदसि अचण जी मर्ज़ी खांउसी ॿुधी पोइ वापसि वञूं। असल में हू आराम में आहे। तव्हां ॿुधायो, मीर साहब त ख़ुशि आहिनि न? हू ख़ुशि आहिनि, ख़ैर सां रियासत जा वाली जो थिया आहिनि। उन्हनि बि तोहफ़ा मोकिलिया आहिनि, पर घणा तोहफ़ा मीर साहिब जन जे भाइरनि तरफ़ां आहिनि। इहा त संदन महिरबानी आहे। उहे चाहिनि था त तव्हीं खैरपुर रियासत अचो। इक़बाल खैरपुर हलण लाइ हिकु वॾो शर्त रखियो आहे। कहिड़ो शर्त? हू चए थी त मीर साहिब सां निकाह कनि। इहा त तमामु वॾी ॻाल्हि आहे। हिन जो मतिलबु आहे त तव्हां नथा चयो त असां खैरपुर अचूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त मां हा करे हलां। ॿियो न त मता वाक़ई इक़बाल बेगम हली पए, पोइ त मुंहिंजा ठठ आहिनि। अॻिते मीर साहिब जन ॼाणनि त ही ॼाणनि। मीर मेहर अली साहब, तव्हां त सोचनि में हलिया वियो। छा था चओ? ठीकु आहे, मां तव्हां सां वाइदो थो कयां त हिन जो निकाह मीर साहिब जन सां ज़रूरु थींदो, पर इहा ॻाल्हि
फ़िलहाल ज़ाहिर कोन कबी। पर ज़ाहिर छो न थींदो? इन करे त अंग्रेज़ सरकार नाराज़ थींदी ऐं पोइ सरकारी ख़ज़ाने में टको बि कोन ॾींदा। चइबो त इहा ॻाल्हि आहे। ठीकु आहे, जेसीं ताईं हालतूं ठीकु नथियूं थियनि इहो निकाह वारो राज़ ई रहंदो। असांखे मंज़ूर आहे। ठीकु आहे, त पोइ असीं हलूं पिया। भाभी, पर तो इहा ॻाल्हि कीअं कई? सही कयो। इक़बाल मूंसां मज़ाक में ये ज़िक्र कयो। राज़ी न बि हूंदी त राज़ी करे वठंदासीं। इक़बाल असांजे चवण सां ॿाहिरि काॾे हुनखे मंझराए वठंदासीं। दुर्ममन, असांजी दिलि ॿुधी रही आहे त तव्हां वटि असां लाइ का ख़ुशख़बरी आहे। बिल्कुलु आहे सरकार। इहो कीअं दुर्ममन? सरकार, असां तव्हां लाइ सभु कुझु करण लाइ तयारु आहियूं सरकार। असां बि तव्हां लाइ घणो कुझु कयो आहे ऐं घणो कुझु करणु चाहियूं था, पर फ़िलहाल असीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बाली बाबति ॿुधणु चाहियूं था। असांखे ॿुधायो वञे त बाली साहिबा ख़ैर पहुचण लाइ तयारु आहिनि या न। असांजी बेक़रारी तव्हां घणी ॿुधी न आहे तमामु। सरकार, हिकु रस्तो निकितो आहे। कहिड़ो रस्तो? जल्दी ॿुधायो दरमामन। असांजे बदन में जेका दिलि आहे न उहा बि असांजे काबू में न आहे। सरकार, लाहौर में जिते बाली साहिबा जन रहनि थियूं उतां जूं कई रहवासणियूं असांजे रियासत जे हिकु शाह साहब जूं मुरीदियाणियूं आहिनि। दुर्ममन, पोइ देरि छा जी आहे? शाह साहब खे चओ त असीं न एहसान बदिले उन्हनि खे ज़मीन अदा कंदासीं। दुर्ममन, असीं पाण पंहिंजी अर्ज़ु रखंदासीं। उन्हनि खे चओ त हिकिड़ो भेरो बालीअ खे ख़ैर पर घुराइनि, हिकिड़ो भेरो। असीं हुननि जो इहो एहसान सॼी हयाती कईंदासीं। सरकार, मूं इहो करे छॾियो आहे ऐं शाह साहब राज़ी आहे। असांखे सम्झ में नथो अचे त असांखे ज़िंदा करण वारी इन ख़ुशख़बरी जे बदिले अव्हांखे छा ॾियूं, अव्हांखे कहिड़ा इनाम ॾियूं? ख़ैर, इन ख़ुशख़बरी जे बदिले असांजो इनाम कोई भी घट हूंदो। सरकार जी बादशाही जो ख़ैर। सरकार बाली जिन मेहर अलीअ सां वाइदो कयो आहे उहे ख़ैरपुर अचण लाइ तयारु आहिनि। अॼु वारो ॾींहुं असांजे लाइ केॾो न भाॻनि वारो ॾींहुं आहे। बहरहाल दुर्ममन, अॼु ई शाह साहब खे अर्ज़ु मोकिलिजे त जीअं असांजी बाली हर हाल में असां वटि हुजे, हर हाल में। उस्ताद, अॼु तव्हां मोकल कयो, सुभाणे अचण जी ज़हमत कयो। आदाब आदाब। अॾु इक़बाल,
मीर अली नवाज़ ख़ान हाणे ख़ैरपुर रियासत जो वली आदमी आहे, पर रियासत जो बादशाह बणिजी चुको आहे ऐं हुन जा न्यापनि मथां न्यापा अची रहिया आहिनि। तव्हां तयारी कयो, पाण हिकु ॿिनि ॾींहंनि में उते हलंदासीं। ही कहिड़ा? हीअ हिकु बला आहे ऐं तोखे बि बला कंदी, अहिड़ी बला जो तुंहिंजी हिकु अदा जो मुल्ह ख़ैरपुर रियासत जो पूरो ख़ज़ानो। अदाऊं बि के सिखण जी शइ आहिनि छा? मुंहिंजे हुस्न मूंखे सभु कुझु सेखारे छॾियो आहे। जवानीअ सां गॾु जॾहिं जोबन हूंदो आहे त इहो मर्द माण्हूअ लाइ सोलो हूंदो आहे त हू हुस्न खे पंहिंजे आगोश में काबू करे छॾे। हा, मतां ईअं हुजे, पर ख़ुशबू खे काबू करणु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। छोकिरी तोखे ख़बर आहे ख़ुशबू गुलनि मां ईंदी आहे ऐं गुल पटींदे देरि बि केतिरी लॻंदी आहे। चङो चङो, इहे शाइराना ॻाल्हियूं छॾियो, हीअ तोखे तरबियत ॾींदी। पर मूं त हुननि जो कॾहिं ॻाइण में नालो न ॿुधो। मां सम्झां थी, हीअ तव्हांखे लाहौर जो अमीर माण्हू बणाए छॾींदी। अॼु इक़बाल, हीअ ख़ातून तोखे शाही आदाब ऐं अंदाज़ सेखारे ऐं उनखां वधीक उहे ट्रिकूं ऐं अटकलूं सेखारींदी जंहिंसां ख़ैरपुर जो ख़ज़ानो पाण खे ख़ाली। इहा ॻाल्हि आहे। फरीदा ख़ातून, पंहिंजे जवानीअ में तो बि वॾा वॾा डिंग केराया आहिनि ऐं पंहिंजे तजुर्बे मां जेकॾहिं इक़बाल खे अहिड़ा गुर अंदाज़ ऐं अदाऊं सेखारण में कामयाब थी वई जो हिन जे हिकु इशारे सां ख़ज़ाननि जा मुंहुं खुली वञनि, त पोइ फरीदा सम्झ त तुंहिंजी बि ज़िंदगी ठही वई, सॼी ॼमार ऐश कंदी। इहो बगे बिया जो तोसां वाइदो अथई। मियां साहब, कोठनि ते कई साहब ईंदा आहिनि, या वरी संदन जे महफ़िलुनि खे असां जहिड़ियूं औरतूं आबाद कंदियूं आहिनि। संदन दिलनि खे कीअं नरम कबो आहे ऐं कहिड़नि अदाउनि सां काबू कबो आहे, इहा ॼाण सिर्फ़ु असांखे आहे। इहे बादशाह ऐं शहज़ादा जेतिरो घणो तड़पाबा ओतिरो घणो माल मेड़े सघूं, ईअं न। साइण जेका सवेरे ॻाल्हि कयमि न त समूरे शहर में हुल आहे त सरकार बाली बेगम लाइ बेचैन आहे। हू हिते अची रही आहे ऐं संदसि रहण लाइ ख़ासि बंदोबस्त कया विया आहिनि। छा उहा एॾी हसीन आहे? माण्हू त चवनि था। मूंखां बि वधीक? न न बेगम साहिबा, उहा त तव्हांजे पेरनि जे खाक बराबरि बि न हूंदी। पर सरकार जी अखियुनि जो सुरमो आहे। जी साइण। ठीकु आहे, तूं इहो ॿुधाए माण्हू छा था चवनि? साइण, माण्हू था चवनि बाली बेगम जा वात अहिड़ा डिघा आहिनि जो पेरनि ताईं आहिनि, वॾियूं कटोरी जेतिरियूं अखियूं अथसि ऐं अछी त अहिड़ी आहे जो पाणी थी पिए त निड़ीअ मां लहंदे ॾिसिजे थो। हुनजी अखियूं वॾियूं आहिनि, हुनजा वार वॾा आहिनि, त छा हुनजी दिलि असां जेॾी वॾी हूंदी? अगरि हू ॾिसण में अच्छी आहे त छा हू अंदर में बि एॾी अच्छी हूंदी? साइण, इहे त अंदर जा भेद आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, असां कॾहिं सरकार खे मयार न ॾींदासीं। असां सम्झूं था त हुननि जी दिलि वस में न आहे,
त पोइ साईं पोइ बि तव्हांजा भाग आहिनि जेके अकेले औलाद जा माउ आहियो, तव्हांजी जॻह केरु बि नथो वठी सघे। हू अचे बि थी, माण्हू छा था चवनि? साइण माण्हू था चवनि तूं अचे थी पर ख़बर न आहे त कॾहिं थी अचे। इहा निकाह वारी ॻाल्हि थी वञे पोइ त केर बि पाण खे ऐं पाण खे पोइ लाहौर जो बादशाह थियण खां केर बि रोके नथो सघे। ऐं बेगम तोखे राणी थियण खां रोके नथो सघे। पर मूंखे त भउ थो थिए। अड़े चरी हिन भउ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं ॾिस त छा थो थिए। मां त ईअं ई ॻाल्हि कई हुई जीअं हलियो वञे, मूंखे कहिड़ी ख़बर हुई। माण्हुनि जी ज़िंदगीअ में कॾहिं कॾहिं इत्तेफ़ाक़ भाॻनि वारा थींदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं वरी तिर जो गुथल 100 चोटूं खाए। हूअं बि क़िस्मत जो पखी पाण मुरादो असांजे कुल्हे ते अची वेठो आहे। ॾिस त छा थो थिए। ऐं हा, पाण हिकिड़ो दफ़ो हलंदासीं ऐं पोइ मोटी ईंदासीं। पोइ मियां फिरोज़ तूं पाण ॾिसंदे त दौलत जूं नदियूं पाण ई पहाड़नि ते चढ़ी तेज़ीअ सां असां ॾे वही अचनि। ताजी न ईंदियूं त कुलनि ते खणी ईंदासीं। हा, पर हलण लाइ हिकु हफ़्तो तरसजो, ॾिसजो अञा कहिड़ा रंग था थियनि।